आज़ाद कश्मीर जी हाई कोर्ट आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म सरदार तनवीर इलियास के नाअहल करार ॾेई छॾियो आहे। अदालत सरदार तनवीर इलियास के तौहीन अदालत केस में सज़ा ॿुधाई। अदालत आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म के अदालत जो वक़्तु पूरो थियण ताईं सज़ा ॿुधाई ऐं खेसि कंहिं बि अवामी उहिदे लाइ नाअहल करार ॾिनो। अदालत जो नए वज़ीर आज़म लाइ चीफ इलेक्शन कमिश्नर के ख़त लिखियो वियो आहे। अहम ख़बर अव्हांखे ॾियूं पिया। आज़ाद कश्मीर जी हाई कोर्ट आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म सरदार तनवीर इलियास के नाअहल करार ॾेई छॾियो। एक भेरो ॿीहर अव्हांखे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। आज़ाद कश्मीर जी हाई कोर्ट आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म सरदार तनवीर इलियास के नाअहल करार ॾेई छॾियो आहे। अदालत सरदार तनवीर इलियास के तौहीन अदालत केस में सज़ा ॿुधाई आहे।